चाचा गुल बैठे आगे यासिर अब्दुल अल्लाह छुट्टो एदा चाले एदा एदा चाले एदा मु घर दीना ने परी मु एदा मु कम थियो अमीर गांव में गुजारिश है ताकि आएंगे अजय के तो पेश कर अजय मुर्ता बड़ा मुर्ता अच्छे बिल्कुल मुर्ता गांगलो चाचा मामा छुट्टल गए अजय के तो मुराद इमरान आंगो प्रम से के गजरा से इमरान आंगो जरा ने विचार वंडी मारी मैं देर कान भी अली मोहम्मद गांगलो राज्य के गांगला बरादरी है वे या राज्य के न मुठा बियो जातू राज्य के मुठा सदाया सभी अस्सलाम वालेकुम जे बुतो जे सा जमील ज़मान पहिरियां तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां इलाही सुठो असांजो इस्तेमालु कयो ऐं अजर को ऐं रूह को ऐं माना दिलि सां तव्हां असांजा पारायूं आहिनि हाणे आउं ॻाल्हि कंदो हलां त इलेक्शन आहे इलेक्शन में 8 तारीख़ ते इलेक्शन आहे ऐं उन में जेको आहे जेको आउं वोट घुरायां पियो उहे 2 वोट घुरायां पियो मखदूम जमी ज़मान लाइ ऐं हींअर हुते ॿुधायो आहियां खेबर में पोइ साईं जमी ज़मान जी मर्ज़ी आहे त उहो कंहिंखे बि वोट ॾियारे असीं उन ॾींदासीं बहरहाल एम एन ए ते जेको वोट आहे उहो साईं जमी ज़मा जो आहे पर एम पी मूंखे त ख़बर कान्हे केरु बीठो आहे न को कंहिंसां मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे त उहो वोट जेको आहे सो साईं जमी ज़मा जिथे चवंदो असीं उते वोट ॾींदासीं पर वोट 2 अमानत जेका आहे सा साईं जमी ज़मा जी आहे अली ॿुधी विया न भई रही ॻाल्हि त ॿिया कमकारूं जीअं हींअर अवांजे ॻोठ में ड्रेनेज वारा अची विया आहिनि इहा बि स्कीम साईं जमी ज़मा जी आहे नालियूं ठहंदियूं सी ब्लॉक अच ऐं उन खां पोइ वरी पेवर सिस्टम अथव ऐं आउं त सम्झां थो त हाणे हींअर ॻाल्हि कंदासीं ॻोठ वारा माण्हू अलाह यकीन कंदा अलाह या न पर वधि में वधि अवांजे ॻोठ जूं स्कीमूं अथव अब थोरी देरि थी आहे पोइ अली दाऊं बि कयूं था छो पर वधि में वधि माना ड्रेनेज जो जेके खूह ठहंदा मशीनूं लॻंदियूं इहा बि अथव ऐं सी ब्लॉक बि अथव ऐं उन खां पोइ पेवर सिस्टम आहे त अलीअ सां मूं सलाह कई मुंहिंजो हीउ जो कमु सॼो फाइनल थी वञे पोइ हीउ पोयां जेको हीअ अचे पियो पंहिंजी बनीअ जे रोड इहो जेको पेवर कराइजो अवां ॻोठ वारनि लाइ ॿियनि लाइ तमामु हिकिड़ी सहूलियत थी वेंदी हली ऐं उन खां पोइ इनशाला इलेक्शन खां पोइ वरी बि पाण सभु गॾु आहियूं हुकूमत हुई पीपल्स पार्टी ठहंदी साईं जमी ज़मा अचे थो त इनशाला आउं एम एन ए थी जेको वोट आहे उहो बिलावल भुट्टे कंदुसि ऐं बिलावल भुट्टो इनशाला पाकिस्तान जो वज़ीर अज़म थींदो ऐं अलाह कंदो त मथे बि हुकूमत पीपल्स पार्टी ठही वेंदी या गॾियल ठहंदी ऐं सिंध में त हुकूमत पंहिंजी आहे बाक़ी जेके कुझु अहिड़ा आहिनि माण्हू जेके हींअर भॼी विया आहिनि नून लीग में या GDA में
उहे हिकिड़े ॿुधल ॿेड़े में चढ़नि पिया। पोइ उन्हनि खे मां चई थो छॾियां त जेको आहे सो जेकॾहिं असांखे वोट न ॾींदा वरी GDA या नून लीग में वञो था त सुभाणे मुंहिंजो सां या असांजी ज़मीन में को ठा न थींदो। जे ईंदा वरी 5 साल वरी महिनत कंदा मथां चओ सुभाणे असांखे नौकिरी खपे या असांखे को कमकार खपे। तो सुठी ॻाल्हि इहा अथव रस्तो सिधो वठो ऐं सही सिधी ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी खटींदी 32 वारियूं 23 सीटूं इंशाल्लाह पीपल्स पार्टी खटींदी। उन में अव्हां उहा पार्टी छॾे सुभाणे ॿिए माण्हू पिया वञो था उन में मिलंदव कुझु कोन। हींअर साईं जमील ज़मान माना रोडनि रस्तनि जो ॼार विछाए छॾियो आहे। ऐं सम्झा थो हिते जेके वेठा आहिनि सभिनी जा कम थिया आहिनि कुझु आहिनि रहियल उन जा कम इंशाल्लाह जल्दी थी वेंदा हलिया। उन करे मुंहिंजी तव्हांखे सलाह आहे तव्हां पंहिंजे दोस्तनि यारनि खे बि सम्झायो। गुलबेग मोरी जो दोस्त असांजो आहे मूंसां गॾु वेठो आहे ऐं हिन जो मिड़ई ॿाहिरि थोरा थड़ी विया पर ही थो चए अलाह कंदो वापसि अची वेंदा हलिया। पोइ चए थो वॾो हुया घर जो अॻुवाणा हुया हुनजे हथ में कुझु कोन्हे सभु शइ मुंहिंजे हथ में आहे। तो इन ख़ुशी में ताड़ी वॼाए छॾियो गुलबेग जी ॻाल्हि कई आहे। हा ऐं इंशाल्लाह ही पाण वोट ॾियारींदो ऐं इंशाल्लाह पोलिंग जेके पंहिंजूं आहिनि पाण सॼो ज़ुलो लीड ते खटींदासीं। पर आउं वरी बि तव्हांखे इहा सलाह ॾियां थो त जेके माण्हू अव्हांजा दोस्त हुजनि या माइट हुजनि या केर बि हुजे जेके ॿिए पासे थोरो विया हलिया आहिनि भुलिजी उनखे सम्झायो त 8 तारीख़ ते तीर ते ठपा हणो जेकॾहिं हेॾा होॾा थी विया हलिया पोइ वरी पिया लोड़ींदा ही ॿिया माण्हू तव्हांखे हथ ई कोन ईंदव। हक़ीक़त इहा अथव हिते असीं वेठा आहियूं ही सॼी संगत मूंसां गॾु आहे ऐं या ही पाण आहियूं सभु हिकिड़ी शइ आहियूं पाण सभु साईं जमील मां सां गॾु आहियूं। साईं जमील मां असांखे जेको हुकुम मिलंदो असीं उहो ई कंदासीं पर ॿिए जे पोयां असीं साईं सां न वेंदासीं। वोट जेको आहे ॿियो असीं साईं जमील मां जी सलाह सां ईंदासीं।